डहरकी में बिजली ठाहींदड़ ख़ानगी कंपनी बिना कंहिं जवाज़ जे पंहिंजे ॿिनि मुस्तक़िल मुलाज़िमनि अली अहमद महर ऐं बाग़ अली महर खे नौकरी मां फ़ारिग़ करे छॾियो आहे। जंहिं खां पोइ मज़दूर इत्तेहाद पारां मेन गेट साम्हूं एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। इन मौक़े ते मज़दूर अॻवान बाग़ अली ॿुधायो त असां पंहिंजी ज़िंदगी जा 15 साल बिना कंहिं शिकायत जे ईमानदारी सां हिन कंपनी खे ॾिना। हिन जो इनाम में कंपनी असांखे नौकरी मां कढी छॾियो आहे। हिन वधीक चयो त गुज़िरियल 20 ॾींहनि खां असीं पंहिंजे ॿारनि समेत कंपनी जे गेट आॾो एहतिजाज करे रहिया आहियूं। अली मोहम्मद वधीक चयो त जेकॾहिं कंपनी असांखे ॿीहर बहाल न कयो त असीं पंहिंजे ॿारनि समेत कंपनी जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रखंदासीं ऐं एहतिजाज कंदा रहंदासीं। हिननि वज़ीर आला सिंध ऐं कंपनी जे आला ऑफिसरनि खां अपील कई त असांखे ॿीहर नौकरी ते बहाल कयो वञे। असांखे भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त डहरकी में ख़ानगी कंपनी मां मुलाज़िमनि जी निकाले ख़िलाफ़ मज़दूर इत्तेहाद पारां गेट आॾो 20 ॾींहनि खां एहतिजाजी धरणो जारी आहे, पर इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं को बि तहरुक न आहे वरितो। मजदूर इत्तेहाद जिंदाबाद जी बरखिलाफी बहाल कयो